सिंध जी क़ौमी तहरीक जस्मम समेत असां खेल सिंधी सम्झूं था, पर मूं महसूस कयो आहे त असां उन्हनि शहरी सिंधियुनि जेके उर्दू ॻाल्हाइनि था, जिनखे हिंदुस्तानी मिज़ाज सिंधी चई सघिजे थो, उन्हनि खे क़ौमी तहरीक जे सियासी ऐं तंज़ीम धारा में शामिल करण में असां काफ़ी सुस्ती कई आहे। अॼु मां हिन पिंडाल में मौजूदु समूरनि क़ौमी कारकुननि जे अॻियां पंहिंजे सियासी साथियुनि ऐं जस्मम जे अॻुवाणनि राई कुर्बान खोवर, असगर शाह, मुज़फ़र भुट्टो, रूपलो चेलाणी, सतार हकड़ो, हफ़ीज़ हकड़ो, नाला असलम पठान ऐं ॿियनि खे हिदायतूं कया त तव्हां कराची, हैदराबाद, मीरपुर सखर में ख़ुशूसी ध्यानु ॾेई उर्दू ॻाल्हाईंदड़ नौजवाननि ऐं दानिशवरनि खे जस्मम जो मेंबर बनायो ऐं खेल सिंधु देश जे आज़ादी जे जदोजहद में शामिल